मिर्ज़ापुर भरपासे जे इलाइक़नि में माकड़ सिरें छांबू कणक ऐं ॿाझरी ऐं ॿिया फसल खाई चट करे छॾिया। आबादगार बेवस हारियुनि पारां माकड़ खे मारण भॼाइण लाइ मुख़्तलिफ़ हरबा हलाया वेठा, मगर माकड़ 10 ॾींहंनि खां फसलनि मथां देरो ॼमाए छॾियो आहे। आबादगारनि जो इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज, बार बार दाऊं बावजूद को बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। आबादगारनि मुतालबो कया त जल्द खां जल्द स्प्रे कराए माकड़ मां जान आजी कराई वञे। रिपोर्ट आमिर जोगी, मिर्ज़ापुर। मिर्ज़ापुर भरपासे जे इलाइक़नि में माकड़ सिरें छांबू कणक ऐं ॿाझरी ऐं ॿिया फसल खाई चट करे छॾिया। आबादगार बेवस हारियुनि पारां माकड़ खे मारण भॼाइण लाइ मुख़्तलिफ़ हरबा हलाया वेठा, मगर माकड़ 10 ॾींहंनि खां फसलनि मथां देरो ॼमाए छॾियो आहे। आबादगारनि जो इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतजाज, बार बार दाऊं बावजूद को बि नोटिस वठण लाइ तयारु न आहे। आबादगारनि मुतालबो कया त जल्द खां जल्द स्प्रे कराए माकड़ मां जान आजी कराई वञे। रिपोर्ट आमिर जोगी, मिर्ज़ापुर।